नादरीन, अॼु सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे तरफ़ां हिकु तक़रीब मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें सक़ाफ़त ऐं सियाहत खाते जे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार शाह समेत सिंध जे दानिशवरनि, अदीबनि, तोड़े ॿोली माहिरनि वॾे तइदाद में शिरकत कई आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उनजो छा चवणु आहे। जी ॾिसो, अॼु आलमी ॾींहुं आहे ॿोलियुनि जो, ऐं तव्हां ॾिसो था त सिंध जी ॿोली तमामु मिठी ॿोली आहे, जंहिंजी तारीख़ 5000 सालनि खां मिले थी। अॼु पाण सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में तव्हां ॾिसो था त जेका डॉक्टर शेर मेहरानी साहब जी कॉन्फ्रेंस मुनक़िद कई, हिन में काफ़ी इंटेलेक्चुअल्स हुआ, जंहिं तव्हां ॾिठो त ॿोली जे बारे में तमामु घणो ॻाल्हायो। ऐं इहे ॿोलियूं आहिनि जेके दुनिया खे कनेक्ट कनि थियूं पामे। ऐं तव्हां ॾिसो था त जेका सिंधी ॿोली आहे पंहिंजी, उन जी मुसाबत मुंहिंजे दड़े खां जीअं तव्हांखे ॿुधायमि त तव्हां मिली आहे। ऐं अॼु बि ॿोलियुनि ते तमामु घणो कमु हली रहियो आहे। माण्हू नया हिते असां तव्हां ॾिसो था त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी प्लस असांजो माजिद बुर्गडी इंस्टीट्यूट, जंहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते उनजी ज़बान खे 180 ॿियनि ज़बाननि में उनजे बैतनि खे रिफाइन करे ऐं उहो जारी कंदा इंशाअल्लाह। उनजो असीं जल्द इनोग्रेशन कंदासीं। ऐं ॿियो तव्हां ॾिसो था त हुननि गूगल ते सॼो जेको बि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो रिसालो आहे, इंशाअल्लाह ताला तव्हांखे जल्दी तव्हांजे मोबाइल ऐप से मिलंदो। अॼु जेको ही ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे, उन मौक़े ते सॼी दुनिया में ॾींहुं मल्हायो वञे थो। ऐं सिंधी ॿोली जे हवाले सां बि सिंधी ॿोली अख़्तियारी इहो ॾींहुं मल्हाईंदी आहे, अदबी संगत मल्हाईंदी आहे, ॿिया शोबा मल्हाईंदा आहिनि। ऐं अॼोकी हिन कॉन्फ्रेंस जो मक़सदु बि इहो ई आहे त इन ॻाल्हि जे बारे में गौर कजे ऐं रिथाबंदी कजे त सिंधी ॿोली खे हिन 21 सदीअ में उनजे इस्तेमाल जा, उनजे कारज जा, उनजे वाधारे जा, सुधारे जा, उनजे मञता जा, उनजे तहफ़ुज़ जा कहिड़ा कहिड़ा मैदान आहिनि ऐं थी सघनि था। ऐं ज़ाहिर आहे त पोइ उन्हनि सभिनी हवालनि सां, छाकाणि त ॿोली रुॻो को हिकु शोबे सां कोन बचंदी। आवाम जो, समाज जो वाहिपो केतिरो आहे, मार्केट में केतिरी आहे, उन में इल्मी कमु केतिरो थिए थो, उहा टेक्नोलॉजी में केतिरो दाख़िल थिए थी। 21 फरवरी 1952 में ढाका में जेके 5 शागिर्द शहीद थिया हुआ, उनजो मुतालबो इहो त बंगाली ज़बान खे क़ौमी ॿोली कयो वञे। उन खां पोइ 91 में यूनेस्को हिन खे क़ौमी जेको आलमी ॾींहुं करारिनो आहे। हिन ॾींहं ते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां हीउ जेको प्रोग्राम तमामु अहम आहे। ऐं हिन में इहे ॻाल्हियूं पियूं अचनि त जदीद दौर में जेके असांजूं घुर्जूं आहिनि, असीं उनखे कीअं मुक़ाबिलो करियूं। कंप्यूटर आहे, AI जो दौरु अची वियो आहे, उन में सिंधीअ में छा करणु खपे। अॼु हीअ तक़रीरूं थियनि पियूं। ऐं आउं सम्झां थो पाकिस्तान जी हींअर वाहिद सिंधी ॿोली आहे जंहिंमें किताब शाया थियनि पिया ऐं उन तरक़ीअ जा हज़ारे रस्ता पिया आहिनि। अॼु 21 फरवरी मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे। इन निस्बत सां असां सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे में हीअ कॉन्फ्रेंस रखी आहे। इन कॉन्फ्रेंस जो मतिलबु ऐं मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त हिक खां वधीक ॿोलियूं सिखी करे पंहिंजी मादरी ॿोलीअ खे कीअं तरक़ी वठाए सघिजे थी। ऐं असांजा स्कॉलर इन मौज़ू ते ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं इन ज़रूरत ते पिणु रोशनी विझी रहिया आहिनि त असां अॼु किथे बीठा आहियूं, असांजी मादरी ॿोली किथे बीठी आहे ऐं दुनिया जूं ॿोलियूं किथे बीठियूं आहिनि, असांखे कहिड़ा मसइला दरपेश आहिनि, उन्हनि जा हल कहिड़ा आहिनि, इम्कानी हल पिणु उन्हनि ते पिणु ॻाल्हायो वियो आहे। ॾिसो, हर साल ई ॾींहुं ईंदो आहे, मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं ईंदो आहे। यूनाइटेड नेशंस इलाही ॾींहं कंदी आहे, जीअं पाणी जो ॾींहुं, माहौलियात जो ॾींहुं, फिशरीज़ जो ॾींहुं। ऐं हर साल नऊं थीम ॻोल्हींदी आहे। जीअं तव्हांखे यादि हूंदो 2 साल क्लाइमेट चेंज थीम हो। हिन साल दुनिया में एॾी माइग्रेशन थी आहे कोविड खां पोइ, जेको दुनिया में ॿोॾूं आयूं आहिनि क्लाइमेट चेंज जो, हाणे थीम रखियो अथनि त नौजवान जेके आहिनि उहे घण ॿोलियाई तालीम में कीअं वञनि। मिसाल तौरु पाकिस्तान मां माण्हू माइग्रेट करे हलिया विया। तव्हां हीअं ॾिसो था रोज़ु ख़बरूं ईंदियूं आहिनि त यूरोप वञूं पर ॿोली फ्रेंच कंहिंखे नथी अचे, जर्मन नथी अचे। त हिन वक़्तु सॼी दुनिया में यूनाइटेड नेशंस जो फोकस आहे त वधि में वधि ॿोलियूं सिखो, त हीअ जेका माइग्रेशन आहे इकनॉमिक मसइलनि लाइ, रोज़गार लाइ या तालीम लाइ, त उनखे असीं बहितर कयूं। सिंधी ॿोलीअ जे बाइख़्तियार इदारे जी जेका हीअ कॉन्फ्रेंस जेका अॼोके ॾींहं ते जेका थी आहे, जेका सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो आहे, उन में जेका मुख्य मक़सदु तय थियो आहे उहो इहो आहे त असां सिंधी ॿोलीअ खे हिन जदीद दुनिया में जेके अचंदड़ जेके दुश्वारियूं आहिनि, चैलेंजियूं आहिनि, उन्हनि खे कीअं असां मुंहुं ॾेई सघूं। ऐं उन में जेको दुनिया जहान जी जेको ॾाहन जेको कुझु रखियो आहे, हे असांजा जेके सिंधी ॾाहन उन्हनि गॾिजी करे जंहिं शयुनि ते हे मुतफ़िक़ थी अॻिते वधिया आहिनि, त हींअर हे वक़्तु आहे असां सिंधी ॿोलीअ खे बचाइण जे लाइ न सिर्फ़ु घर जे सतह ताईं, मशीनी दौर में अची हे जेके गैजेट्स आहिनि उन्हनि में सिंधी ॿोली खे कहिड़े नमूने सां अॻिते वधाए सघूं था, बचाए सघूं था ऐं फैलाए सघूं था पिया। ऐं असां पंहिंजे ईंदड़ नस्ल ताईं सिंधी ॿोली कीअं पंहिंजे क़द जे हिसाब सां आणे सघूं था। 21 फरवरी
मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे जंहिंमें सिंध जी असांजी ॿोली, मादरी ॿोली, असांजी अमड़ जी ॿोली, जंहिंमें असांखे माउ ॾिनी लोली ऐं यकीनन असांजी मिठी ॿोली आहे, सदा मलूक ॿोली आहे, दुनिया जी शाहूकार ॿोली आहे। असांखे उनजो क़दुरु करणु घुरिजे, पंहिंजे बच्चनि खे सिंधी ॻाल्हाइणु सेखारणु घुरिजे ऐं पंहिंजे तमामु वाहपे जे मामलनि में सिंधी ॿोली जो इस्तेमालु करणु घुरिजे। पंहिंजे कारोबारी मर्कज़नि ते सिंधी बोर्ड लॻाइणु घुरिजनि, साइन बोर्ड जेके आहिनि उहे सिंधी ॿोली में हुअणु घुरिजनि ऐं ॿोली सां प्यारु करणु असांजो फ़र्ज़ु आहे, उनजो क़दुरु करणु असांजो फ़र्ज़ु आहे, उन ॿोलीअ जो फैलाव करणु असांजो फ़र्ज़ु आहे ऐं असां जॾहिं ॿोली जो क़दुरु कंदासीं त असां ज़िंदा हूंदासीं। मादरी ॿोलीअ में असांखे ऑल्दो सिंधी लैंग्वेज इज़ एन एम्पावर्ड लैंग्वेज, असांखे जेके माइनॉरिटी लैंग्वेजिस आहिनि न उन्हनि ते हाणे घणो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। जीअं ढाटकी ॿोली आहे या ओडिकी ॿोली आहे, इन्हनि ते तमामु घणो कमु करण जी ज़रूरत आहे। अॼु सॼी दुनिया ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हाए रही आहे। इन हवाले सां सिंधी ॿोलीअ जो बाख़्तियार इदारे अॼु कोई सेमिनार मुनक़द कयो आहे जंहिंमें ॿोली ऐं उन जे वाध विझ तरक़ी ऐं उन जी ख़ूबसूरती, उन जे तारीख़ी पस मंज़र जे हवाले सां हे सेमिनार मुनक़द थी रहियो आहे, जंहिंमें असां सॼी दुनिया जी ॿोलियुनि सां गॾु पंहिंजी ॿोलीअ खे यादि करे ऐं उनखे यादि करे रहिया आहियूं। कैमरामैन एजाज़ कोसू सां गॾु रसूल चांडियो, मेहरान टीवी, हैदराबाद।